मोज़िज़ साथियो अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसन अब्बास। जिन माण्हुनि इहो सम्झो पिए त सिंध में पीपल्स पार्टी खां सवाइ कोई बि मुतबादल नाहे ऐं सिर्फ़ु पीपल्स पार्टी आहे जेका हुकुमरान आहे ऐं 15 सालनि खां हुकूमत करे बि पई, इहा ई वरी हुकूमत कंदी। ॿेट खपायूं, वण टिण खपायूं, सिंधू खपायूं, पाणी खपायूं, नौकरियूं खपायूं, सॼी सिंध धारियुनि जे हवाले करे छॾियऊं, टपड़ सभु खपाए छॾियऊं। पर पीपल्स पार्टी जा वाठा ऐं पीपल्स पार्टी में वेठल उहे गुमाश्ता जिन इहा मोह मालाई पई त पीपल्स पार्टी जो कोई मुतबादल न आहे, कंहिंखे वोट ॾियूं। मुतबादल जी ॻाल्हि न आहे। हिननि धाड़ेलनि लुटेरनि जे लाइ सिंध में पीर साहब पागारो जे क़यादत में, पीर साहब पागारो जे जेको आहे सो GDA जी अॻुवाणीअ में हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो इतिहाद जुड़ियल आहे। GDA हिकिड़ी मुनज़म पार्टी आहे जेका मैदान में लथल आहे ऐं सॼी सिंध में GDA वर्क शुरू करे छॾी आहे। पहिरीं ॻाल्हि त ॿी ॻाल्हि इहा आहे त GDA खे कहिड़ो मौक़ो मिलियो आहे। हुकुमरान हू रहिया, ब्यूरोक्रेसी हुननि जी रही, धाड़ा हुननि रहिया हया ऐं सॼी सिंध खे तीन वाल हुननि कयो। GDA ते रड़ियूं कयूं पिए। GDA पंहिंजे हाल हार एहतिजाज हर फोरम ते रिकॉर्ड कराईंदी रही। GDA में काफ़ी दोस्तनि जी जेका आहे सा शमूलियत हले पई। मेहड़ में लियाकत जतोई साहब जे घर ते GDA जो ज़बरदस्त जलसो थियो आहे ऐं उते साईं सदरुद्दीन शाह राशदी साहब, जंहिंसां गॾु सफदर अब्बासी, साईं ज़ैन शाह, मुर्तज़ा जतोई ऐं उन्हनि जा जेके ॿिया हमख्याल साथी ऐं दोस्त आहिनि, उहे सभु उन में शरीक हुआ। उते साफ़ इन जे सवालनि जा जवाब ॾींदे साईं सदरुद्दीन शाह राशदी साहब चयो, वरी अहम ॻाल्हि कई। हिकु त हुन दावा कई त बाबा सिंध जा जेके वारिस आहिनि, अब्बासी ख़ानदान जंहिं सिंध ते वॾो अरसो हुकुमरानी बि कई आहे, उन्हनि जूं क़ुर्बानियूं आहिनि। जतोई ख़ानदान चाहे अब्दुल हमीद जतोई ऐं ख़ुदि पीर साहब पागारे जो ख़ानदान साम्राज्य सां वॾी डिघी वेड़ विड़ी आहे। अहिड़ी वेड़ तारीख़ में केरी न आहे विड़ियो। पीर साहब पागारे जो ख़ानदान उहो ख़ानदान आहे जंहिं पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, पंहिंजे धरती जे लाइ वॾी डिघी वेड़ विड़ी आहे। प्रेस कॉन्फ्रेंस थी, उन दौरान कुझु साफ़ सवाल कया साईं सदरुद्दीन शाह साहब खां त तव्हां ॿुधायो त इलेक्शन खटंदो, कीअं खटंदो ऐं उहो 15 साल हुकूमत में वेठा आहिनि, छा हिन दफ़े तव्हां खटंदो? साईं सदरुद्दीन शाह साहब जो मूंड बिल्कुलु ख़राबु आहे। साईं बिल्कुलु मज़ामत जे मूंड में आहे। साईं चयो त इलेक्शन फेयर थींदी, फेयर थी त असीं खटंदासीं, पर कुझु शैतान माण्हू, कुझु इब्लीस, उहे जेके आहिनि से पीपल्स पार्टी खे ज़ोरीअ दॿनि में वोट विझराए, दॿा भराए उन्हनि खे खटाईंदा। साईं सदरुद्दीन शाह साहब मज़ामती मूंड में नज़र आयो। उन शैतान सॼो कुझु माण्हुनि खे बिल्कुलु ब्यूरोक्रेसी सिंध में ख़ुशूसन जेका इलेक्शन कमीशन जो सेटअप आहे उहो सॼो पीपल्स पार्टी जो आहे। ब्यूरोक्रेसी ते विराजमान पीपल्स पार्टी आहे। इहे ई शैतान आहिनि जेके पीपल्स पार्टीअ खे इलीगली तौर ते, गैर क़ानूनी तौर ते सपोर्ट कंदा अंदर खाने में, जिन खे साईं सदरुद्दीन शाह साहब शटअप कॉल ॾिनी आहे। सदरुद्दीन शाह साहब बहितरीनु शटअप कॉल ॾिनी आहे ऐं ईअं ॾियणु खपे। पीपल्स पार्टी खे, इस्टेब्लिशमेंट खे बि इहा शटअप कॉल आहे। इहा शटअप कॉल वाठनि खे आहे, इहा शटअप कॉल उन्हनि खे आहे जेके गड़बड़ियूं कनि था। इहा शटअप कॉल जेको शैतान सॼो आहे सदरुद्दीन शाह साहब, उहो इन्हनि खे सॼो अथसि जेके पीपल्स पार्टी जी गैर क़ानूनी तौर ते मदद कंदा ऐं करप्शन में मुलवस आहिनि। पीर साहब पागारो शदीद इन मूंड में आहे त जेकॾहिं इलेक्शन में धांधली थी त पोइ दमादम मस्तु कलंदर थींदो। सिंध जा माण्हू, तव्हांखे पीर साहब पागारे जो साथ ॾियणो पवंदो। तव्हां 15 साल वॾो अज़ाब भोॻियो आहे।